ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे 5 भाग में ॾिठो त श्री कृष्ण भगवान गोकुल में गोपियुनि जे घरनि में वञी मक्खन ॾुध मलाई खणी चोराईंदो हो ऐं ॿियनि सभिनी खे विराए ॾींदो हो ऐं पाण बि खाईंदो हो। जॾहिं गोपियूं पकड़ींदियूं हुअसि त उन्हनि जे हथां छुटाए भॼाए वेंदो हो, ऐं जॾहिं गोपियूं वञी माता यशोदा खे दान ॾींदियूं हुयूं तॾहिं माता यशोदा जे साम्हूं बिल्कुलु बोलो बालो थी अहिड़ियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदो हो जो माता यशोदा उन जे मिठनि ॿोलनि में अची फसी वेंदी हुई ऐं उटलंदो गोपियुनि खे ई दरका दाबा ॾेई भॼाए छॾींदी हुई। लेकिन माता यशोदा जे घणे ई सम्झाइण बावजूद बि श्री कृष्ण भगवान मक्खण जी चोरी करण न छॾी। अचो तज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 4 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हिकु दफ़ो माता यशोदा जे सम्झाइण ते श्री कृष्ण भगवान चवणु लॻो, ए माता, हाणे मां ग्वालणियुनि जे घर बि कॾहिं न वेंदसि। पर ईअं चवण खां पोइ बि हिन खीर ऐं मक्खण चोराइण न छॾियो। आख़िर सभिनी गोपियुनि पाण में सलाह कई त कंहिं ॾींहुं मक्खण चोर खे दहीअ समेत पकिड़े यशोदा वटि वठी हलूं। हिकिड़े ॾींहुं श्री कृष्ण कंहिं बिरज बाला जे घर में वञी मक्खण चोराए थे खाधो त केतिरियुनि ई गोपियूं गॾिजी अची खेसि जलियो। संदसि साथी ग्वाल बाल सभु उतां भॼी विया ऐं गोपियूं श्री कृष्ण खे पकिड़े यशोदा वटि वठी हलण लॻियूं। श्री कृष्ण उन वक़्तु पंहिंजी माया सां अहिड़ो छल पखेरियो जो जेका गोपी हथ पकिड़े थे वयसि तंहिंजे मुड़ुस जे वात खे मक्खण लॻल पकड़ाए पाण उतां अंतर ध्यान थी ग्वालनि में वञी खेॾणु लॻो। ऐं हिन गोपीअ श्री कृष्ण जी माया सां इहो भेद न ॼातो त मां पंहिंजे पतीअ जो हथ जले थी वञा, ऐं संदसि मददगार गोपियुनि बि उनखे न ॼातो। ऐं हिन बिरज बाला गोपियुनि समेत यशोदा वटि अची चयो, नंदलाल जीअ खां गोकुल जो मक्खण बिल्कुलु नथो बचे ऐं हमेशह असांजी दही ऐं मक्खण चोराए खाई थो वञे। जॾहिं को खेसि चोरी करण वक़्तु पकिड़े थो तॾहिं हू चवे थो त तव्हां मूं खे ज़बरदस्ती वात में मक्खण लॻायो था। हिन जे करे को बि विचरो ॿधल नथो रहे जो हू सभु बचरा छोड़ियो थो छॾे ऐं मंझसि ॾाढा चरित्र भरियल आहिनि। मक्खण दही चोराइण खां सवाइ असांजा कपिड़ा बि फाड़ियो थो छॾे। हिन खे तूं नंढिड़ो ॿार न सम्झ। असांखे त संदसि हाल ॿुधाईंदे बि लॼ थी अचे। हर रोज़ घर घर में होलियूं खेली आज़ार मचाए ॾिनो अथसि, ऐं जॾहिं असां ॾोरापो ॾियण वास्ते तो वटि अचूं थियूं त तूं बि असांखे कूरो थी ठहिराईं। अॼु ॾिस, असां खेसि मक्खण खाईंदे पकिड़ियो आहे ऐं तो वटि वठी आया आहियूंसि। जॾहिं अहिड़ी तरह गोपियूं घणा ई ॾोरापा ॾेई चुकियूं तॾहिं यशोदा चयो त मुंहिंजो मोहन प्यारो किथे आहे? ए भेण, तूं कंहिंखे पकिड़े वेठी आहीं इहो त ॾिस। पंहिंजे चोर जो मोह त ॾिस, कूड़ ऐं सच पाण ई पधरो थी वेंदो। मुंहिंजो श्याम सुंदर त काल खां घर खां ॿाहिरि ई न निकितो आहे। प्यारा भक्तों, माता यशोदा जी इहा ॻाल्हि ॿुधी जंहिं गोपी श्री कृष्ण जो हथ जलियो हो
तंहिं कृष्ण जी जाइ ते पंहिंजे पतीअ जो मोह ॾिसी उन जो हथ छॾे ॾिनो ऐं शर्मिंदी थी खिलण लॻी। तॾहिं यशोदा सची थी गोपियुनि खे चयो, तव्हां मुंहिंजे पुट ते कूड़ी चोरीअ जो ॾोह थियूं रखो। मुंहिंजो श्याम सुंदर 5 वरियनि जो छा चोरी करण लाइक़ु आहे? तव्हां मुंहिंजे पुट सां अॻिते न ॻाल्हाईंदियूं करियो। गोपियुनि खे एतिरो चई यशोदा श्री कृष्ण खे चयो त पुट, मुंहिंजे मना करण ते बि तो चोरी करण न छॾी। ॿुधी लॼ मरां तो न मञी मुंहिंजी ॻाल्हिड़ी। हाणे तूं ॿुधा सूद पंहिंजी चालरी। मूं खां वठि श्याम ॾुध मखण मेवा मिठाई। सभु कुझु तो घर ताम, पर घर वञी भलाए तूं। एतिरो ॿुधी श्री कृष्ण चयो त ए माता, तूं हिननि जे चवण ते एतबार न कर। ही सभई मुंहिंजे पुठियां पियूं फिरनि। कॾहिं मूं खां दही ऐं खीर जा बर्तन खणाइनि ऐं कॾहिं वछड़ा ॿधाए पंहिंजे घर जे कम में रखनि थियूं। ऐं हेतिरे हूंदे बि मुंहिंजे लाइ कूड़ी चुगली अचियो तो वटि हणनि। अहिड़ी मिठी ॻाल्हि ॿुधी सभई गोपियूं खिलंदे पंहिंजे घर हलियूं वेयूं। हिकिड़े ॾींहुं श्री श्याम सुंदर कंहिं बिरज बाला जे घर मखण दही चोराइण वियो। तंहिं वक़्तु उहा गोपी खट ते सुम्ही पई हुई। श्री कृष्ण उन जी चोटी खट सां ॿधी मखण दही ग्वाल ॿालनि समेत आनंद सां खाई खीर ऐं दही जा बर्तन ऐं हिकिड़ो मटको गिह जो घणनि ॾींहंनि खां उन जे घर में भरियल रखियो हो, सो भॼी छॾियो। प्यारा भक्तऊं, जॾहिं उन गोपी बर्तन भॼण जो आवाज़ ॿुधी दाऊं कयूं, तॾहिं पारे वारियुनि गोपियुनि डोरी वञी श्री कृष्ण खे झलियो ऐं यशोदा वटि वञी चयाऊंसि त डोरापे ॾियारे जी सची करण काण, जले आयसि श्याम खे कोमल बांह खां। डोरापे सुबुह वारे जे सत करण काण, अॼु असां श्याम पकड़े आंदो मां। ए राजा, उन ॾींहुं गोपियूं सचियूं थी यशोदा खे चवण लॻियूं त पंहिंजे पुट जा लछण ॾिस। जंहिं हिन गोपीअ जी चोटी खट सां ॿधी मखण ऐं दही खाई सभई बर्तन भञी छॾिया आहिनि। ॿुधाए हाणे छा करियूं? इहा ॻाल्हि ॿुधी यशोदा चयो, मां सहां सबकी सो बालक वाईअ में वार। मखण दही ॾियारे ॿी तौर, डोलण उतूं दार। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 6 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां बि शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।